आगाह की अवां खे घोटकी मागोठ खावंद बख्शमार में नौजवान नारी पाण मथां मुबैना तौर पिस्टल जो फायर करे आपघात करे छॾियो आहे। नारी जे वालिद जो चवणु आहे त धीउ मुड़ुस जे ज़ुल्म खां तंग थी केतिरनि ई महीननि खां संदसि घर रहियल हुई। घोटकी अदालत में गुज़िरियल ॾींहुं आख़िरी हाज़िरी हुई। केस ख़दशो हो त मुड़ुस हवाले कयो वेंदो। नाठी शाहनवाज़ मर धीउ ते काराइं जो इल्ज़ाम मड़े खेसि क़तल करणु पहुचायो। पुलिस वाक़े वारनि पहुची नारी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले करे छॾियो आहे। राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लगारी सां। मुश्ताक, आगाह कजो मामले बाबति। जी, घोटकी वेझो ॻोठ खावंद बख्शमार में मुड़ुस शाहनवाज़ मार जे ज़ुल्मनि खां तंग थी 22 वरनि जी न्याणी सूरा मार पाण मथां पिस्टल जा फायर करे ख़ुदकुशी करे छॾी आहे। जॾहिं त नारी जे अमर शुक्रा महर जो चवणु हो त नारी जे मुड़ुस सां जहिड़ो हलंदो रहो ऐं केतिरनि महीननि खां वालिद जे घर में रहियल हुई। जॾहिं त घोटकी जी अदालत में गुज़िरियल ॾींहुं आख़िरी हाज़िरी खेसि ख़दशो हो त मुड़ुस हवाले कयो हूंदो तंहिं गिराज जेका आहे पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे। नारी जी वालदा शुक्रा महर जो इहो चवणु आहे। नारी जी वालदा जो इहो बि चवणु आहे त शुक्रा जे मुड़ुस शाहनवाज़ महर पर कारा जो पूरो इल्ज़ाम लॻायो हो, तंहिं करे हू जेको शुक्रा खे क़तल करणु चाहे पियो, तंहिं करे अॼु जेका आहे मुंहिंजी जेकी न्याणी पंहिंजो पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे। होॾां वाक़े वारे हंधि बाद जेको ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे लाश पोस्टमार्टम कराइण बाद जेको आहे हिन वक़्तु वारसनि हवाले करे छॾियो आहे। ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां।